बंदी बेकारी कबूल फैसल आवाजा आशिक हजारे बोला आवाजा तालिब हजारे दास अखड़ में सिवा तो सुना नवाबशाह में मंझाई फ़क़ीर जमात जे सूफ़ी रागन पारां मंझी फ़क़ीर जे ॻोठ जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ ॻाए वॼाए अनोखो एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते फ़नकारनि गुलखान जमाली, मुनीर अहमद शर, सुमर फ़क़ीर ऐं सूफ़ियाणा कलाम ॻाए पंहिंजो अनोखो एहतजाज रिकॉर्ड कराईंदे चयो त उन्हनि जो एहतजाज सूफ़ी रागी मंझी फ़क़ीर जे ॻोठ जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ आहे। मंझी फ़क़ीर जे लाइ असां उन जे बुनियादी हक़नि लाइ जेको आहे सो एहतजाज कयो आहे। उनखे रोड, गैस, बिजली, पाणी वग़ैरह जी जेका न मिली आहे। इन लाइ असां हुकूमत खां मुतालबो कयूं था, बिलावल भुट्टो ज़रदारी खां, वज़ीर आला सिंध खां, त असांखे बुनियादी हक़ पंहिंजा ॾिना वञनि। हुननि चयो त जेसिताईं उहे मसइला हल नथा कया वञनि तेसिताईं उन्हनि जो एहतजाज जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk